अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जुगाड़ न्यूज़ में आऊँ है तव्हांजो मेज़बान जुमो जुगाड़ी। अॼु असां मौजूदु आहियूं सकरण में। पाकिस्तान में खोड़ अहिड़ा सारा सिंध में माण्हू पैदा थिया आहिनि जिन आवाम जी बेइंतहा ख़िदमत कई आहे। उन्हनि पंहिंजो सॼी ज़िंदगी आवाम जे ख़ुशहालीअ जे लाइ पंहिंजी बसर करे छॾी आहे। अहिड़ो ई हिकु असां वटि इंसानियत सां मुहबत रखंदड़ इंसान इंजीनियर मौजूदु आहे असां वटि, जेको शहबाज शाख ते तव्हांखे ॾेखारियूं त कुझु ॾींहं पहिरीं मोरियूं ड्रही वयूं। उन इंजीनियर इंसानियत जो दर्द सम्झंदे हिन पंहिंजे ख़र्च मां हिन मोरीअ ते जेको आहे सो हिन शाख जे मथां मोरियूं ठाहिण जो ऐलान कयो, बल्कि पाण अची उते मोरियूं ठाहे रहिया आहिनि। अचो त उन्हनि शख़्स सां तव्हांखे मिलायूं था ऐं ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, तव्हां कॾहिं इंजीनियरिंग पास कई ऐं तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त जेको माण्हू खे तकलीफ़ पई थिए? तक़रीबन 1566 में मूं इंजीनियरिंग जो जेको आहे कोर्स पूरो कयो दलेल देरे में, जेको हिन वक़्तु अलहमदिल्ला असांजो पास थी वियो आहे। ऐं जेको आहे गवर्नमेंट उनखे पास न कयो, पर आवाम जेका आहे उन पास कयो। अच्छा, हीअ जॾहिं मोरियूं इरिगेशन डिपार्टमेंट ठाहिरायूं त तव्हां सां माण्हू केतिरी तकलीफ़ थी? इलाही मुफ़ासिलो आहे त ॿार बच्चा बीमार भरा टुपी न पिया सघनि। पोइ तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त मोरियूं ठाहिजनि ऐं तव्हां हिन में कहिड़ो मटीरियल इस्तेमालु कयो आहे जेको पंहिंजो इंजीनियरिंग जो जेको तव्हां दिमाग़ माना इस्तेमालु करे? त हीअ इंजीनियर आहियो न, तव्हां दिमाग़ आहे। जी इंजीनियर इन सां जेको आहे हिसाबु लॻाए सघिजे थो त जेको आहे अॻिते जो मुस्तक़बिल सोचिजे न। त ख़बर पई त मोरियूं रहंदियूं, इन करे मूं पुड़ी करे गॾु करे गाडर वरिता, टीयरनि जा टुकड़ा मूं गॾु कया। अॼु जेको आहे ऐं हिते जी आवाम खे कहिड़े सन में तव्हां जेको आहे हिन मोरियुनि जे लाइ ठाहिण जे लाइ जेको गाडर वठा, उन टाइम ते त लोह तमामु सस्तो हुयो। जेको मूं तव्हांखे ॾिसो पहिरियां ज़िक्र कयो न त 1566 में जेको आहे मूं इंजीनियरिंग पास कई। जेको आहे उन खां पोइ 1677 में तक़रीबन मूं गाडर वठणु शुरू कया। उन खां पोइ हीअ जेके ॾेखारींदव तव्हां त 2 मोरियूं मां ठाहे चुको आहियां। बाक़ी अॻिते जिन जूं ठाहिणियूं आहिनि उते जा जेके मोतबर शख़्सियत आहिनि उन्हनि कुझु माण्हुनि तावन कयो आहे मूंसां, बाक़ी जेके कुझु तावन कंदा। अच्छा, तव्हां 1865 में इंजीनियरिंग पास कई। जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिले त छा तव्हां समुंड जे मथां पुल ठाहे सघो था जीअं हिन जे मथां तव्हां ठाहिराई आहे गाडर टीयर लॻाए? जी बिल्कुलु ठाहे सघूं था। बाक़ी 2 किनारा जेके आहिनि असां बिल्कुलु टुपाए सघूं था आवाम खे। बाक़ी जेको आहे ॿिया किनारा जेको आहे पाण कोशिशि करे सघंदा आवाम बि कुझु करे, रुॻो असां ते न छंडा छॾनि। अच्छा सर, तव्हां ही पहिरियों चओ तमामु बहितरीनु कमु कयो आहे, माण्हू खे तमामु घणी तकलीफ़ सकरण में तव्हां कमु कयो आहे। अच्छा, हिन खां पंहिंजे मुल्क खां अलावा ॿिए किथे बि तव्हां कहिड़ी आवाम जी ख़िदमत कई आहे? माण्हुनि इंसानियत माण्हुनि जे लाइ, इंसान जेके रहनि था कंहिं तकलीफ़ में तव्हां हुनखे ॾिठो हुजे? न, ॿिए मुल्क में त इहो सिस्टम कोन्हे। हिकिड़े चकर अमेरिका में बि ईअं थियो। उते तक़रीबन 77 मोरियूं मां ठाराए चुको आहियां, पंहिंजे ख़र्च ते ठाहींदो आहियां। अॼु जेको आहे सकरंड जेको आहे शहबाज़ माइनर जेका शाख आहे, आवाम सख़्ती सां परेशान हुई वीचारी, कुझु खे मूं रिलीफ ॾिनो आहे, बाक़ी जेको आऊं ठाराईंदुसि। हीअ जेको तव्हां मोरी माशाल्लाह तमामु बहितरु ठाहियो माण्हुनि जे अचण जा, हीअ जेको लोड़ो जेको तव्हां ॾिनो आहे, लोड़ो जेको तव्हां ॾिनो आहे, ढींगर जंहिंखे चवंदा आहिनि, इहो तव्हां किथां आंदो? इहो तक़रीबन 15-16 साल पहिरियां मूं हिकिड़ो चीचको पोखियो हो देवी जो। उहो चीचको पोखियमि, हींअर माशाल्लाह देवी तयारु थी वई। जेको आहे हींअर उन जा ढींगर वॾे मथां अची ॾिना अथमि। वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॾिठो हीअ जेको इंजीनियर आहे, नालो तव्हां भाड़ियो ख़ान ॿुधायो, नालो छा ॿुधायो सर तव्हां? साईं भाड़ियो ख़ान बाबा। हीअ इंजीनियर भाड़ियो ख़ान आहे जंहिं 1865 में दलेल दरे मां इंजीनियरिंग जो कोर्स पास कयो ऐं हिन महसूसु कयो त सकरण जी आवाम खे तमामु घणी तकलीफ़ आहे। उन चए ते तक़रीबन अॼु खां 200-300 साल अॻु में हिन गाडर ऐं टीयर वठी रखी छॾिया। हिन जो चवणु हुयो त उन टाइम ते लोहो सस्तो बि हुयो। पोइ जॾहिं हुनखे अॻु वाटि इंजीनियर खे ख़बर हुई त हीअ कंहिं न हिकु न ज़रूरु हीअ मोरियूं रहंदियूं ऐं उन जे लाइ हू लही पियो मैदान ते। हींअर 2 मोरियूं ठाहे चुको आहे, अञा हिन जो कमु कंटिन्यू आहे। हिन जो चवणु आहे त आऊं अञा 2-3 मोरियूं ठाहिण जे लाइ भरपूर कोशिशि कंदुसि ऐं मोरियूं आवाम खे ठाराए ॾींदुसि।